कदम कदम पे बरकतें, नजर नजर पे रहमतें। चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे सुभान अल्लाह चो त मूंखे ख़बर पे मुहब्बत सां वेठा हो। कदम कदम पे बरकतें, नजर नजर पे रहमतें। जहाँ जहाँ से वो शफी आसियाँ गुजर गया, जहाँ नजर नहीं पड़ी वहाँ है रात आज तक। थोरो ॾाढा सुभान अल्लाह चओ। अॻियां न पोयां चवनि ख़बर पे मूंखे ये जागेंदा। जहाँ नजर नहीं पड़ी वहीं है रात आज तक, वहीं वहीं सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया। सुभान अल्लाह। थोरो ॾाढा चओ। नबीअ जे इश्क में हिकु अहिड़ी रात आ, अढाई थियनि पिया, आख़िरी पहर रात जो ही हिस्सो क़बूलियत वारो हिस्सो आ, आख़िरी हिस्सो दुआ वारो हिस्सो आ। तंहिंजे करे तव्हां सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ त मूंखे ख़बर पए ही मोहम्मद मुस्तफ़ा जे इश्क में वेठा आहिनि। अञा ख़बर पए त क़ुरान मजीद जे मुहब्बत सां वेठा आहिनि। मां त क़ुरान मजीद ॿुधाइंसि बि सही, इंशाअल्लाह हिन सोहणे जो खोले करे दीदार भी कराईंदुसि। चई ऐ माहे अरब, ऐ माहे अजम, ऐ फ़ख्र जहां, ऐ फ़ख्र ज़मां, ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। एजाज़ ये तेरी नजरों का, फैज़ान ये तेरे कदमों का। एक सफ में खड़े हैं शाहो गदा। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। चैथो कुरान में जिसका दुनिया वारो खुदा जो कसम आहे। कंहिंजो ज़िक्र अखबारन में अचे, कंहिंजो ज़िक्र नेट में अचे, फेसबुक में अचे, कंहिंजो ज़िक्र टेलीविज़न में अचे, ओ पान के खुश नसीब समझंदो आहे, वडे भागन वारो समझंदो आहे, पान खुश थी वेंदो आहे। कंहिंजो ज़िक्र सरदार जे ज़ुबान मां अचे, कंहिंजो ज़िक्र रईस वडेरे जे ज़ुबान मां अचे, कंहिंखे थाने वारो सूबेदार याद करे, ही चवंदो मां वडो खुश नसीब आहियां। पर तवज्जो कयो दुनिया वारो, जंहिंजो ज़िक्र अल्लाह कुरान में कयो आ, जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा है, घुसे सुभान अल्लाह। अजो अल्लाह खां इहा भी दुआ घुरंदुसि, रब जिन हेड़े कब्रिस्तान जे वैरान इलाके सरजमीन जे पट्टीअ ते वेही करे पूरी रात कुरान ॿुधूं। अल्लाह अज ही कुरान भी गवाह, ही रात भी गवाह, ये चंद्र तारा भी गवाह। अल्लाह हिन जी बख्शिश कजाए, माशर जे मैदान में कुरान मजीद हिन जी शफात करे। चो अब इहा उम्मीद आहे कि न? तव्हां सभु गॾु थिया आहियो हिन सोणे कुरान ॿुधण जे लाइ। हिकु मेलो मलाखड़ो न आहे। मां त हैरान आहियां, रोड जे हुन पासे ॾिसंदो त वॾो मेलो लॻे थो। अब साल में लॻे थो कि नथो लॻे? एॾो वॾो मेलो जंहिंमें गंद खराफात बुराई बुछड़ाई हदीस पाक में अज थे साज़ ऐं गाननि जो आवाज़ थो वञे, रब जी लानत थी वसे। हिते क़ुरान जो आवाज़ थो वञे, रब जी रहमत रहमत। चो ही कुरान सच्चो किताब अल्लाह जो। तंहिंजे करे चवण वारे चयो, ए कुरान तो है नूरानी
शीशा चो सुभान अल्लाह। ओ जड़ा सीधा राह दिखलावे कुरान तो है नूरानी शीशा। ओ जड़ा सीधा राह दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगहें पावे। कुरान दे कदर इकी जान दुनियादार नबी ने कुरान दे कदर जानन वाले वही सुतड़े शहर मदीने। कदर फूलां दा बुलबुल जाने ओत कदर पानी दा मुर्गावी। कदर कुरान दा अल्लाह जाने वत या जाने असहाबी चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे सुभान अल्लाह चो जेके जागन था हुए सुभान अल्लाह बुलंद आवाज अया ये दे असा खबर पे दया मानो जागन। मां पांजे महबूब जे सीरत के तो बयान कया। ही सफर जो महीनो आहे इन सफर जे महीने में 27 तारीख जे रात अल्लाह से महबूब के हिजरत जो हुक्म भी कयो आहे। मां हिजरती रसूल जे मौजू के ते हला या महबूब जे सीरत सूरत के बयान कया या महबूब जे शान के बयान कया महबूब जे अजमत के बयान कया। दुनिया वारो जंहिंजे करे पूरी दुनिया कायम आहे हदीस कुदसी जे अंदर आहे लौला का लम्मा खलक़तुल अफ़लाक वल अर्ज़ी। मुझा महबूब जे करे तोखे न बनाया हा मां अल्लाह पूरी कायनात के न बनाया हा। ही जमीन आसमान ही आसमान जी बुलंदी अरोड़ वारो तांजे अरोड़ जा वडा वडा जबल ऐं दरियाहन जे किनारन ते रहण वारो समंदर जे मौजन के दिसण वारो सिज चंद्र जे बुलंदी के दिसण वारो तारन जे चमक के दिसण वारो ही पूरी दुनिया अल्लाह जे करे बनायो मोहम्मद मुस्तफा जे सदके तने त कुरान फरमायो वरफअना लका ज़िक्रका। दाढ़िया चो सुभान अल्लाह। अरे दुनिया वारो तां त वडा खुश नसीब आयो रात जे इन पहर में अल्लाह तां के असां के पांजे महबूब जो जिक्र नसीब। अब आए कि नहीं के चोरन में हल्या के जना करे सुमी रहा शराबी शराब पी सुमी रहा जुआरी जुआ में मसरूफ थी व्या दुनिया वारो के गफलत जे निंद्र में पेजी व्या। ही रात जी घड़ी त एड़ी प्यारी घड़ी आ अल्लाह पांजे प्यार बार के नसीब खंदो आ। ही ताजद वारो वक्त ही आखिरी रात जो पहर अल्लाह असां को पांजे प्यारे महबूब जे जिक्र बुधण ऐं बुधाइण नसीब कयो आहे। केड़ो असां जो साईं आहे अचो अज जिक्र मुस्तफा थी वये महबूब जिक्र मुस्तफा थी वये दिलबर नबी जो शान बुलंद थी वये। अल्लाह असां जे महबूब जो जिक्र केडो बुलंद आहे। अल्लाह की दुनिया जे अंदर जाते अल्लाह जो नालो मुझे महबूब जो नालो आहे। कुरान जे अंदर भी अल्लाह जो नालो मोहम्मद मुस्तफा जो नालो तौरात इंजील ज़बूर में अल्लाह जो नालो मोहम्मद मुस्तफा जो नालो आहे। खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह चो त मां कुरान जो दीदा
अब मां कुरान खोलींदुसि कुरान जो ॿुधण भी सवाब आहे सोने जो दीदार भी सवाब ही रात वरी नसीब थे ही हले न जो इन रात में कुरान ॿुधी भी इन सोने जो दीदार भी करे हां वडे आवाज सां सुभान अल्लाह जागो जेके निंड पियान चो सुभान अल्लाह तां जो हालत इहो आहे ये बुकटी बोलो त न होया तां मत नथा समझो बोली अब सुभान अल्लाह अया वडे आवाज सां जेके जागे अल्लाहु अकबर कबीरा चो कुरान में अल्लाह जो जिक्र मुझे महबूब जो जिक्र आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 26 सिपारो आहे सूरज जो नालो सूरतुल फतह अल्लाह कुरान में ऐलान कयो तवज्जा कयो मुसलमानो फरमे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूदि ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील चो सुभान अल्लाह अया वधे आवाज सां चो कुरान में अल्लाह जो नालो चो मोहम्मद मुस्तफा जो नालो आहे कलमे में अल्लाह जो नालो साईं जो नालो तकबीर में रब जो नालो पीर जो नालो कलमे में आज़ान में नमाज में सलात तस्बीह में अल्लाह जो नालो अतियात में महबूब जो नालो तॾहिं त नबी जे आशिक हीअं चयो जे सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा अगर देखा लिखा अल्लाह मोहम्मद भी लिखा देखा वारो यो मुझे महबूब जो शान है तने त कुरान फरमायो वरफाना लका जिक्रका मौजा सोना तुझे जिक्र के मां अल्लाह बुलंद कयो आहे शान के बुलंद कयो आ रहमत के बुलंद कयो आ खोल कुरान तने त अल्लाह ऐलान कयो आहे पर मैं तू अमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रहमत भी बेमिसाल है महबूब जो नालो भी बेमिसाल खोल त कुरान कुरान में जे भी नबी जो तज़किरो आयो अल्लाह नालो वठी करे सद कयो अल्लाह खिताब कयो आहे पर मोहम्मद मुस्तफा जो अल्लाह पूरे कुरान में नालो वठी न सद कयो या मोहम्मद न चयो आहे छो त अल्लाह पांजे प्रिय जो अदब कयो मुख्तसर कुरान भी बुधंदा हलो चो सुभान अल्लाह हजरत आदम नबी जो नंबर आयो अल्लाह नालो वठी करे पुकारो फरमाए कुलना या आदम उसको लन तवजो जो कल जन्नता व कुला मिनहा रगदा है सो शेतुमा वला तक़रबा हाज़िहि शजरता फतकूना मिनज़ ज़ालिमीन हजरत नूह नबी जो वारी आयो अल्लाह नालो वठी करे पुकारो फरमाए क़ील या नूह
हो बेतबे सलाम मिल्ला व बरकातिन अलैक। तवज्जा खने में बिराजा, तवज्जा खने में दोसा मुसलमाना। हजरत ज़करिया नबी नंबर आख्ता अल्लाह नाम की थोक जरा फरमतिया ज़करिया। हजरत याया नबी नंबर आख्ता अल्लाह इनका गुस्सागे फरमतिया या खुज़िल किताब बिक़ुव्वा। हजरत मूसा नबी जो आरी आओ अल्लाह नालो वठी करे पुकारो फरमैया मूसा इन्नी अना रब्बुका फखलाना लैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुआ। हजरत ईसा नबी जो नंबर आयो अल्लाह नालो वठी करे पुकारो फरमैया ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीका व राफ़ियुका इलैया व मुतहिरुका मिनल लज़ीना कफ़रू। हज़रत इब्राहीम नबी जो नंबर आयो अल्लाह नालो वठी करे पुकारो फरमैया इब्राहीम कद सद्दक़त अर्रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। ज़ोरा या गुशे सुभान अल्लाह। जरे मोहम्मद मुस्तफ़ा जो नंबर आयो अल्लाह से ही ऐलान कयो चो सुभान अल्लाह। फरमाया अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला। अल्लाह जी महबूब जो नंबर आयो अल्लाह से ही ऐलान कयो या अय्युहल मुद्दस्सिर ताहा यासीन। चो सुभान अल्लाह। चो मुझे साया जो शान आला है, हुस्न में आला है, सीरत सूरत में आला है। तने तचण वारे चयो खुदा से तो कम है और सबसे ज्यादा। खुदा से तो कम है और सबसे ज्यादा। तो आलम में आला हमारे मोहम्मद। चो सुभान अल्लाह। अया वडे आवाज़ सां चो सुभान अल्लाह। दुनिया वारो मुझे साईं जो सीरत भी आला सूरत भी आला। साईं सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी पूछी विया चो सुभान अल्लाह। आने ताके पक थी तो साईं गुलाम मुस्तफा गुरु साहब आने दुआ कराइंदो न तो ताके या शे जो फिक्र हो तो चा पापन सा मत इते सुबह जो। पर हाने ताके यहाँ में पानी पयो हुंदो साईं जन पूछी दुआ जे ला तंजे करे हाने भजन उथण जी का जरूरत काने का। अब गाल समझ में आई के हाने ता जो दरवाजो बंद थियो हाने ताके तसली थी के ना दोस्त। सुभान अल्लाह। थोड़ो डाडे मुझे साईं जो शान आला सीरत सूरत में आला। मोहम्मद मुस्तफ़ा जो किरदार भी आला। चाहे तो खुदा से तो कम है और सबसे ज्यादा। तो आलम में आला हमारे मोहम्मद। मुझे साईं जो हुस्न भी बेमिसाल सीरत सूरत में बेमिसाल। बुखारी शरीफ जी हदीस आए जुल्द नंबर सानी आहे। किताब तफसीर के खोले तद सो मुसलमानो। मुझे साईं जिब्राइल के फरमायो या जिब्राइल मा यमनो कान तजूरना अक्सर मिम्मा तजूरना। ओ जिब्राइल यार देर करे छोईंदो बार बार दो करे छो त दुनिया
दुनिया जा दुख दुनिया जो तकलीफों मां मोहम्मद मुस्तफा के झोरे झोरे जरे तो अल्लाह जा सलाम खणी दुआ मुझे महबूब खाई दुआ मोहम्मद मुस्तफा जा यार दुख भी लही विदा जिब्राइल यार देर छो थो करे जिब्राइल अमीन फरमायो या रसूल अल्लाह मां भी तुझे दीदार जो आशिका मां भी तुझे हुस्न जो परवानो ओ मुझा सुना मां छा खया जदे रब आर्डर कंदो मौल जे आर्डर जो बोता जाया सोना दिल तबू जी भी घुरंदी जिब्राइल तू मुझे नबी जो आशिकाई जी हाँ मुझो साईं सुनो जी हाँ बुधा त सही भला तू त मुझे महबूब जो दीदार भी कयो मुझो पिरी केडो सुनायो जिब्राइल जे इश्क के फारसी ज़बान वारी हिय बयान कयो चे तो आफाक गर्दीदम मेरे बुतावर जीदम बेसे यार खूबा दीदम लेकिन तू चीज है दीगरी चाहे तो दुनिया वालों मां जिब्राइल जमीन आसमान जो सैर कयो मशरिक़े मगरिब जो सैर कयो नबियन रसूलन जो दीदार करे आयो हजरत यूसुफ पैगंबर जेड़ो सोनो दिसी आयो आफाक गर्दीदम मेरे बुतावर जीदम ओ बेसयार खूबा दीदम लेकिन तू चीज़े दीगरी मुझा सुना तू तो एडो तो सुनो एडो तो प्यारो पूरे दुनिया जा हुस्न एक तरफ पूरी दुनिया के यूसुफ पैगंबर जे हुस्न से भरियो ये तू तो मठी पांजो पाना अया डाढा सुभान अल्लाह हाँ अल्लाह मुझे पिरिय के जय कलम सांचे सा बढ़ायो उन कलम के रब टोड़े सांचे के भई छड़ियो न ये कलम सांचा भी हुंदा न मोहम्मद मुस्तफा जड़ो गुल भी दुनिया में दो तने त शायर न जो हिय तर्जुमानी कयो अंदाज सा चे तो हसीना जमीला मोहम्मद दिता हसीना जमीला मोह मोड़ दिता और बोले मोहम्मद बना के कलम तोड़ दिता चो सुभान अल्लाह चो मुझे नबी जो हुस्न बेमिसाल का पूछूं वरी सराकी जे लहजे में जिब्राइल अमीन जे इश्क मोहब्बत के एकड़े मानो हिय बयान कयो सुभान अल्लाह डाढा अया अया तेज आवाज सा चाहे तो जिब्रील आखे मैं चढ़ंदे लहंदे ओ दिठम जगदर सीला जिब्रील आखे मैं चढ़ंदे लहंदे ओ दिठम जगदर सीला मोहम्मद जे हन हुस्न दिठम न हाशमी जे कबीला दादा त जो सुभान अल्लाह वरी हजरत हसन का पूछी दिसो मुझे नबी जो हुस्न ई मां पांजे पिरिय जे हुस्न के बयान तो क्या जो सुभान अया डाढा मुझे नाथ खान फकीर अल्लाह रखो खोसो भी नबी जे हुस्न ते नाथ जे को पढ़ियो जी हजारियां लखे सोना गड थिन पर मुझो महबूब त मथे आ हजरत हसन ही नबी जे बारे में शेर थो चवे महबूब जो सहाबिया दिलबर नबी जो गुलाम आहे चेथो आसान मिलका लम तरा कतो ऐनी
वाजमलो मिलका लम तले दिल निसाओ खुलिक़्ता मुबर्रम मिन कुल्लि ऐबिन का अन्नका कद खुलिक़्ता कमा तशाओ। इन जो माना मां शहरी अंदाज में पेश कयां तो लुत्फ वधंदो। सुभान अल्लाह चो न तो मां लफ्ज़ वापस तो वठां पंहिंजा भई हथ मथे करे सुभान अल्लाह चो तो मां इन जो तर्जुमो अरबी कलाम जो शहरी अंदाज में ॿुधायां। नबी जे आशिक छा थो चए, नबी जो गुलाम, नबी जो सहाबी चए थो नहीं देखा किसी आँख ने ओ तुझे सा हंसी कोई, नहीं देखा किसी आँख ने तुझे सा हंसी कोई, ना जन सकी कोई माँ तुझे सा महजबी कोई, मुबर्रा तुझको ऐबों से जहाँ में सब किया पैदा, बनाया बनाया तुझको ऐसा ही कि चाहा तूने खुद जैसा। चो सुभान अल्लाह। चो मुझे नबी जो हुस्न बेमिसाल, चो मुझे महबूब जो अखलाक बेमिसाल, चो मुझे दिलबर नबी जो किरदार बेमिसाल आहे, चो मुझो महबूब आखिरी पैगंबर आहे, ओ खातमुन नबीयीन आहे। तने त अल्लाह जे कुरान ऐलान कयो सुभान अल्लाह। ॾाढा त चो मां कुरान जो दीदार कराया, खोल कुरान चो सुभान अल्लाह। फरमे बिस्मिल्लाह रहमान 22 सिपारो आहे। सूरत जो नालो सूरतुल अज़ाब आहे। आयत नंबर 40 आहे। दुनिया वारो कुरान जो ॿुधण त सवाब आहे, चो साईं जो दीदार भी सवाब आहे, कर यार जो दीदार। पर मैं तो कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबी।